बुलेटिन वक्त वधाईंदी ख़बर ॾींदा हैदराबाद में जिते मोटरवे करप्शन स्कैंडल अॻूणे डीसी समेत 3 ॼणनि जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ कयो वियो आहे। ॿुधायां त सिंध हाई कोर्ट बेंच अॻूणे डीसी अदनान रशीद, ताबिश शाह ऐं माशूक शाह जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे। ॿुधायां त जवाबदारनि जी गिरफ़्तारी खे 18 महीना गुज़रण बावजूदि नएब शाहिद पेश न थी सघिया। आम खबर शेयर कयूं पिया हैदराबाद में जिते मोटरवे करप्शन स्कैंडल में अॻूणे डीसी समेत 3 ॼणनि जी ज़मानत वारी दरख़्वास्त बाबति फ़ैसिलो महफ़ूज़ कयो वियो आहे। सिंध हाई कोर्ट बेंच अॻूणे डीसी अदनान रशीद, ताबिश शाह ऐं माशूक जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे। ॿुधाईंदा हलूं त जवाबदारनि पारां जवाबदार जी गिरफ़्तारी खे 18 महीना गुज़रण बावजूदि शाहिद पेश न थी सघिया। आम खबर शेयर कयूं पिया सिंध हाई कोर्ट बेंच अॻूणे डीसी अदनान रशीद ऐं ताबिश शाह, माशूक शाह जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ कयो वियो आहे। खबर शेयर कयूं पिया जवाबदारनि पारां गिरफ़्तारी खे 18 महीना गुज़रण बावजूदि नएब शाहिद पेश न कया विया। हैदराबाद का जॉइन किया असगर खानोटी जी। असगर कड़ा तफसील अपडेट कजो। जी बिल्कुल मटियारी नौशरो फिरोज मोटरवे मेगा करप्शन स्कैंडल के हवाले से गिरफ्तार जवाबदारन मटियारी के अॻूणे डीसी अदनान रशीद सिंध बैंक के रीजनल मैनेजर ताबिश शाह ऐं माशूक चांदियो जे ज़मानत वारनि दरख़्वास्तुनि ते अॼु सिंध हाई कोर्ट के सर्किट बेंच में ॿुधणी थी है। इन हवाले से जस्टिस उमर सियाल ऐं जस्टिस के आगा ॿुधणी कई। इन मौके ते जवाबदारनि जे वकील फारूक एच नायक, शहाबुद्दीन सरकी ऐं ॿियनि जेको आहे पंहिंजा दलील ॾिना। वकीलनि जो चवणो हो त नएब जा मजमूई तौर ते 214 जेके आहिनि से उहे शाहिद आहिनि ऐं हिन वक़्त ताईं सिर्फ़ 3 शाहिदनि जूं बयान आया आहिनि, पर उहे बि वरी वापसि थी विया आहिनि छाकाणि जो नएब पारां ॿीहर चार्ज फ्रेम कयो वियो आहे। तंहिं करे उहे शाहिदियूं वरी ॿीहर वापसि वरितियूं वेंदियूं ऐं जवाबदारनि जे गिरफ़्तारीअ खे हिन वक़्त ताईं 18 महीना थी चुका आहिनि ऐं उहे जेल में काटे रहिया आहिनि ऐं हीउ केस काफ़ी वक़्त ताईं हलंदो। ऐं जॾहिं त नेब जी जेका जांच आहे ऐं नेब पारां जेके सबूती दस्तावेज़ आहिनि उहे बि अञा नेब जे ट्रायल कोर्ट में पेश न कया विया आहिनि। तंहिं करे जवाबदारनि खे फौरी तौर ते ज़मानत ते आज़ादु कयो वञे ऐं उन्हनि जो आइनी ऐं कानूनी हक़ ॿिए थो। जॾहिं त सर्किट बेंच वकीलनि जा दलील मुकमिल थियण खां पोइ ज़मानतुनि वारनि दरख़्वास्तुनि ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे। त जॾहिं त तव्हांखे ॿिए तरफ़ ॿुधायूं त नएब जी अदालत जेका इन केस जे हवाले सां ॿुधणी करे रही आहे, उन ॿुधणीअ में जेका गुज़िरियल 2 ॾींहं अॻु थी हुई उन में उन उहा पाबंदी आयद कई आहे त केस जी जेका बि ॻाल्हि ॿोल्हि जेका बि कार्रवाई आहे इन हवाले सां मीडिया ते का बि ॻाल्हि न आंदी वञे। अॼु पिण इन हवाले सां हाई कोर्ट के जवाबदारनि जे वकीलनि इहा शिकायत ॾिनी त नएब कोर्ट कार्रवाईअ खां वकीलनि खे रोके छॾियो आहे त उहा मीडिया ताईं न पहुचाई वञे ऐं उन जा कहिड़ा मक़सद थी सघनि था। इन हवाले सां पिण अॼु सिंध हाई कोर्ट में शिकायत कई वई आहे। जी वॾी महिरबानी असगर खानोटी अपडेट ॾियण लाइ।